जुनून जोश जज्बा ज्वाला कंदासी बूटियूं मास बारे मशाला कंदासी रुगो पक दे तू असांखे अचण जी असां ते छॾे ॾे त छा छा कंदासीं। सो जेके असांजा मौजूद मेहमान वेठा आहिनि ऐं असां हिकु ज़िंदा क़ौम आहियूं ऐं असांजूं रीतू रस्मूं आहिनि। असां पंहिंजनि मौजूद महिमाननि खे उन्हनि खे सिंध जी सकाफ़त अजरक ऐं टोपियूं ऐं गुलदस्ता पेश कंदा आहियूं, जिन लाइ मां गुज़ारिश कई सभ खां पहिरीं साईं शेख अब्दुल्ला जे फर्ज़ंद आदिल शेख खे त उहो असांजे टिनी मौजूद महिमाननि साईं नसीर मिर्ज़ा साहब, सिंधू नवाज़ गांगरो ऐं नाज़ सहतो साहब जिन खे गुलदस्तो पेश करे। उन खां पोइ सिंधी आहियूं 5000 पुराणा आहियूं, मुंहनि मां आसार मिलनि था सिंधू देश जी कंधी आहियूं ऐं असांजी सुञाणप असांजी अजरक बि आहे। ऐं आउं गुज़ारिश कंदुसि साईं जे फर्ज़ंद अब्बास शेख खे त उहो साईं नसीर मिर्ज़ा साहब, साईं नाज़ सहतो ऐं सिंधू नवाज़ खे अजरक ओढाइण ऐं पेश कनि।